घारो लगे फिल्टर प्लांट वॾे क़ौमी शाहराह ते मोटरसाइकिल जो ट्रॉलर सां टक्कर, फिल्टर वासी नौजवान सख्त जख्मी, गठी जोगी हालत में कराची मुंतकिल। खबर मूजिब घारो भरसां फिल्टर प्लांट स्टॉप वटि क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रॉलर जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ हाजी दादू जोखियो। फिल्टर प्लांट जो रहवासी 20 वरिया नौजवान सजाद पुट दोदो जोखियो सख्त ज़ख्मी थी पियो, जंहिंखे फौरी तौर रूरल हेल्थ सेंटर घारो पहुचायो वियो, जितां खेसि गणती जोगी हालत में कराची रिफर कयो वियो आहे। होॾां घारो पुलिस ट्रॉलर खे तहवील में वठंदे वाक़े जी रिपोर्ट दर्ज करे जांच शुरू करे ॾिनी आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।